पीपी सखर हाउस अॻवान सैयद ज़ाहिर बुखारी चयो आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपी लेडीज़ विंग जी मरकज़ी अॻवान मोहतरमा फरियाल टालपुर अक्स बेनज़ीर बीबी आसफा भुट्टो ज़रदारी ऐं बस चेयरपर्सन मोहतरमा रुबीना ख़ालिद जी हिदायतुनि ते सिंध हुकूमत रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में ग़रीबनि जी सहायता करण लाइ क़दम खयां आहिनि। अहिड़ो इज़हार हुन सखर जे न्यू लेबर कॉलोनी पीपी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। सैयद ज़ाहिर बुखारी वधीक चयो त रमज़ान शरीफ़ पैकेज तहत वज़ीर आज़म पैकेज तहत रजिस्टर्ड ग़रीब ख़ानदाननि खे 5000 मिलंदा। गुज़िरियल साल 2000 ॾिना विया हुआ ऐं हिन साल 5000 ॾिना वेंदा। सैयद ज़ाहिर बुखारी जो चवणु हो त पीपी जे मरकज़ी अॻवाननि इस्लामुद्दीन शेख, सैयद खुर्शीद अहमद शाह, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, MNA नोमान इस्लाम शेख, सैयद अवेस कादिर शाह जी हिदायतुनि तहत अवामी ख़िदमत वारो कमु जारी आहे। जिन ग़रीब औरतुनि जा नाला शामिल न आहिनि त उहे संदन ऑफिस में अचनि त पीपी जे मरकज़ी अॻवाननि जी मदद सां मुस्तहिक औरतुनि खे इमदादी प्रोग्रामनि में शामिल करायो वेंदो। हुन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सदर पाकिस्तान मोहतरम आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते अमल कंदे सिंध हुकूमत सिंध जी अवाम खे सहूलियतुनि जी फ़राहमी लाइ क़दम खणे पई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची